ज़िले ठटे जे साहिली इलाइक़े कोस्टल हाईवे जो मशहूरु ॻोठु वॾेरो अली मोहम्मद जत समेत ॿियनि ॻोठनि में पीअण जी पाणी न हुजण सबबि जीअण जंजाल थी वियो आहे। ॻोठाणनि में हैदर जत, असगर जत, रफ़ीक जत, मजीद जत, ग़ुलाम जत समेत ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त मीरपुर साकिरो जी यूनियन काउंसिल खगाण कोस्टल हाईवे जो मशहूरु ॻोठु वॾेरो अली मोहम्मद जत समेत ॿियनि ॻोठनि में 6 महीननि खां पाणी टेल न थियण करे जर जो पाणी खारो थी वियो आहे, जंहिं करे असांजा नलका खारा थी विया आहिनि। पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहियूं। पीअण जे पाणी जी शदीद खोट थी वई आहे। 6 महीननि खां साफ़ पाणी लाइ तड़पी रहिया आहियूं। ॻोठाणनि वधीक चयो त पाणी जी खोट सबबि ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। पाणी जी बंदिश जे करे औरतुनि, ॿारनि ऐं बुज़ुर्गनि खे 5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॾूरान इलाइक़नि मां पाणी खणी अचिणो पवे थो, जेको न सिर्फ़ ॾुखियो पर सिहत लाइ पिणु ख़तरनाक बणियल आहे, छाकाणि त मिलियल पाणी घणो करे आलूदगी जो शिकार आहे। केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं आहिनि पर इंतिज़ामिया जे कन ते जुई बि नथी चुरे। केतिरनि ई घरनि में ॿार पाणी सां लाॻापियल बीमारियुनि जहिड़ो कालरा, पेट जूं बीमारियूं ऐं चमड़े जी बीमारियुनि जो शिकार थी विया आहिनि। ॻोठाणनि MPA PS 76 हाजी अली हसन ज़रदारी, MNA सादिक अली महमूद, ज़िला काउंसिल चेयरमैन वॾेरो अब्दुल हमीद पंवर खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त पाणी टेल करायो वञे, जीअं पीअण जो साफ़ पाणी ज़िंदगी जी बुनियादी हक़ असांखे मिली सघनि। इन हक़ खां महरूमी कंहिं बि सूरत में बर्दाश्त जोॻी न आहे।